अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। मेहरबान साथियों, मोहब्बत जा हमेशा इम्तिहान थींदा आहिनि। मोहब्बत हुजे ऐं आज़माइश न हुजे त ॻाल्हि घणे भाङे ठहे कान थी। ऐं यकीनन इल्म जे हवाले सां, फज़ल जे हवाले सां, एहतराम जे हवाले सां हिकु अज़ीम मोहब्बत जो हिन वक़्तु इम्तिहान हलंदड़ आहे, जंहिंमें अहीं बि आहियो ऐं आऊं बि शामिल आहियां। दोस्तो, क़ुरान मजीद जी ॿिए नंबर ते वॾी सूरत, जंहिंजूं 176 आयतूं आहिनि, 24 उन जा रुकू आहिनि, जंहिंजो उनवान आहे औरतूं। उन सूरत जो नालो निसा। आयत पहिरीं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे। इहा का अजनबी आयत कोन्हे का, घणे भाङे ॿुधल आयत आहे। हर जुमे जे खुतबे में हफ़्तेवार इहा आयत पढ़ी वेंदी आहे। खुतबा मसनूना में, या जंहिंखे आम फहम में पाण किथे किथे अरबी खुतबो बि चवंदा आहियूं, इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु, इन जे अंदरि जेके 3 आयतूं शामिल आहिनि, उन में हिकिड़ी सूरह निसा जी इहा आयत आहे। इन आज़माइश जो पाण बहितरीन हल कढंदे इन आयत जे अंदरि जेको पैगाम आहे, इन खे थोरो सम्झण जी कोशिश कंदासीं। भला हूं इहा आयत तव्हां तवजह सां न ॿुधी हुजे त जिन जा निकाह थिया आहिनि, निकाह वारे मौक़े ते त पोइ मौलवी साहिब खे ॿुधणो पवंदो आहे तवजह सां। ख़ुतबतुन निकाह, उन मौक़े ते बि इहो ख़ुतबो पढ़ियो वेंदो आहे। उन जे अंदरि इहा आयत आहे। क़ुरान मजीद आयतनि जे एतबार सां वॾे मां वॾी सूरतुल बक़रा, 286 जंहिंजूं आयतूं, 40 जंहिंजा रुकू। हालांकि आयतनि जे एतबार सां ॿियूं बि सूरतूं सूरह निसा खां तइदाद में वधीक आहिनि। जीअं सूरह आल इमरान आहे, 200 आयतूं आहिनि, या सूरह शुअरा आहे, इन्हनि जूं आयतूं 200 खां वधीक आहिनि। पर रुकू जे एतबार सां ॾिठो वञे, तफ़सीली उनवान जे एतबार सां ॾिठो वञे त इहा सूरत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन आगाज़ कीअं कयो? रब्बुल आलमीन फरमायो, ए इंसानो, डिॼी वञो, तक़वा इख्तियार कयो, ख़ौफ़ इख्तियार कयो, भउ कयो। तक़वा कहिड़ी, ख़ौफ़ छाजो, डप छाजो? फरमाई, उन रब जो जंहिं तव्हां खे पैदा कयो, मिन नफ्सिन वाहिदा, हिकिड़ी जान मझां, व खलक़ मिन्हा ज़ौजहा, उन हिकिड़ी जान मझां उन जी घरवारी खे पैदा कई। व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ, रब फरमायो पोइ इन जोड़े मझां बाक़ी तमाम तर मर्द ऐं औरतनि खे अल्लाह रब्बुल आलमीन पखेड़े छॾियो, अल्लाह रब्बुल आलमीन ख़ल्क़े छॾियो। ही टाइटल आहे, ही मुस्तकिल बयानियो आहे, ही आइन जो उहो हिस्सो आहे, मंशूर जो उहो अहम तरीन हिस्सो आहे, जेको हर हफ़्ते पूरी दुनिया जे अंदरि तफ़सील सां, सुर सां ठाहे ठाहे मौलवी साहब बयान कंदा आहिनि। पर पाण घणे भाङे इन आयत खे या इन खुतबे खे सम्झो ई कोन्हे
ही मौलवी साहब अरबी में चवन छा था कंहिंखे पिया चवनि 25 साल गुज़रिया 23 साल गुज़रिया 40 साल गुज़रिया खुतबो ॿुधंदा रहियासीं पहिरियों खुतबो न ॿुधोसीं ॿिए खुतबे में निमाज़ जे हवाले सां डोड़ी डुकी पहुतासीं जॾहिं ॿियो खुतबो हुजे निमाज़ किथे निकिरी न वञे इहा आयतूं ॿुधियूंसीं खुतबा बि ॿुधासीं निमाज़ पढ़ंदा पिया अचूं कंहिंखे 5 साल थिया कंहिंखे 10 साल थिया कंहिंखे 30 साल थिया कंहिं 5 वक़्त जूं निमाज़ूं पढ़ियूं कंहिं हिकु वक़्त जी निमाज़ पढ़ी कंहिं थिड़ी थाबड़ जी हफ़्ते जी नमाज़ पढ़ी को वीचारो इंतज़ार कंदे साल ते निमाज़ पढ़ी निमाज़ जे अंदर छा थो पढ़े पाण खे घणे भाङे यादि हूंदो पर उन जे अंदर पैगाम छा आहे तर्जुमो छा आहे निमाज़ में रूह छो कोन्हे सुकून छो कोन्हे इत्मिनान छो कोन्हे निमाज़ जो ज़ाइक़ो छा आहे निमाज़ जी लज़्ज़त छा आहे निमाज़ जी रंगत छा आहे बीठासीं ख़यालात वसवसा सोचूं हिसाब किताब चयोसीं निमाज़ में सुकून आहे पर निमाज़ असां तकड़ी पढ़े छॾी आहे सुकून जंहिं शइ में हो उन खे बि पाण तकड़ो करे छॾियोसीं हर कम जे अंदर चयोसीं सब्र सां इत्मिनान सां आहिस्ता सां अदब सां अखलाक सां सब्र सां नमाज़ शुरू कईसीं उहा बि तकड़ी पर उहे जेके जुमला उहे जेके आयतूं उहे जेके अज़कार उहे जेके दुआऊं असां पढ़ंदा पिया अचूं इन जे अंदर पैगाम छा आहे कॾहिं ख़्याल ई कोन मौलवी साहब हर हफ़्ते खुतबे मसनूना पढ़ियो पियो वञे हिन खुतबे मसनूना जो मक़सद छा आहे इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनु खां जेका ॻाल्हि शुरू थिए थी इन्हनि आयतनि समेत दुरूद शरीफ़ समेत इन जे अंदर पैगाम छा आहे कॾहिं सोचियोसीं इन जी अहमियत जो अंदाज़ो लॻायो त हर हफ़्ते हर मेंबर तां बयान थिए अल्लाह रब्बुल आलमीन चए थो डप इख्तियार कयो दुनिया जो डप इख्तियार कजे तो उन जे अंदर तरीक़ो उन जे अंदर एहसास उन जे अंदर वो अंदाज मुख्तलिफ होंदो रब जो खौफ छा है रब जो डप छा है दुनिया जा खौफ अलग आहिनि फितरी खौफ दुनियावी तौर ते खौफ हथरादू खौफ अल्लाह रब्बुल आलमीन इन खौफ जो भी तज़किरो कुरान मजीद में कयो फरमाए वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक्सिन मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून रब फरमायो तहां के आज़माईंदासीं तहां के परखंदासीं तहां जो इम्तिहान वठंदासीं अल्लाह पूरे कुरान मजीद के अंदर मुझे इल्म मुताबिक मुझे इन समझ मुताबिक किथे भी ये कोन चयो आ त तहां के दुनिया में तकलीफ कानी दी तहां के दुनिया में कोन आज़माईंदासीं रब ये कोन चयो आ त तहां के दुनिया के अंदर मुसीबत कानी दी रब ये कोन चयो आ दुनिया में परेशानियों कोनी दूं रब इहो जरूर पियो चए त तहां के जरूर ब जरूर यकीन सा लाजमी तौर ते आज़माईंदासीं तहां के तरह तरह जा डप मिला खौफ के बीमारी जो खौफ के रिश्तन जे टुटण जो खौफ दौलत जे लुटजण जो खौफ के शोहरत जे वञण जो खौफ तरह तरह जा खौफ आहिनि अल्लाह ॾेई करे बि आज़माए पियो अल्लाह खसे करे बि आज़माए पियो के दौलत जे हवाले सां खौफ आहे त दौलत संभालियूं कीअं के गुरबत जे हवाले सां खौफ आहे के सेहत जे हवाले सां खौफ आहे के खाइण पीअण जे हवाले सां के बीमारी में मुब्तला आहे अदा ही शइ डॉक्टर परहेज़ ॾसी डॉक्टर एहतियात ॾसियो आहे खाईंदासीं डप आहे नुक़सान थींदो तकलीफ़ ईंदी आज़माइशन में पहिरीं शइ खौफ जी आहे पर जेॾीमहिल अल्लाह जे खौफ जी ॻाल्हि आई अल्लाह जे तक़वा जी ॻाल्हि आई परहेज़गारी जी ॻाल्हि आई त पोइ दूर कोन थिबो परे कोन भॼबो दूरी ऐं फ़ासिला इख़्तियार कोन कबा माण्हुनि मां जे माण्हू जो डपु थिए उन खां पासो कबो छिटरो थिबो परे जी दुआ सलाम हूंदी जेकॾहिं कंहिं जानवर जो डपु थिए थो परे भॼंदासीं जेकॾहिं इलाइक़े में अमन अमान जो खौफ आहे उन एतबार सां डपु आहे आज़माइश आहे दहशतगर्दी आहे या का लुटमार आहे छा कंदासीं पासो कंदासीं लॾपाण कंदासीं को न को हरबो इस्तेमाल कंदासीं यानी दूरी इख्तियार कई वेंदी दुनिया जे खौफनि जे हवाले सां पर रब जे खौफ जी अलामत उन जो अंदाज़ इहो आहे रब जा वेझा थी अल्लाह जो खौफ आहे अल्लाह जे वेझा थियो
यो अल्लाह जो केड़ो खौफ है जो अल्लाह का परे का जिंदगी गुजारूं। गफलत वाली जिंदगी, नजर अंदाज वाली जिंदगी, लापरवाही वाली जिंदगी, बेपरवाही वाली जिंदगी, लागरदाई वाली जिंदगी, परवाही कोने का हु मालिक है जंहिंजी मर्जी सां दुनिया में आया हूं। पाण ज़ईफ आहियूं, कमज़ोर आहियूं, लाचार आहियूं, बेवस आहियूं, हीणा आहियूं। ही मां कोन पियो चवां, अल्लाह जो कुरान इन बयान के, इन उनवान के तफसील सां तो बयान करे। खुलिकल इंसान ज़ईफा, इंसान पंहिंजी पैदाइश में कमजोर आ। अलम यकुन उतफतम मिन मनी युमना, हिकड़े कतरे मां तुंहिंजी शुरुआत कोन थी। उते कंहिं पे पालियो, परवरिश कंहिं पे कई। हुन हिकड़े कतरे मजा इंसान बनाने वाली जात केड़ी आ? एतरा बेवस, एतरा लाचार, एतरा मजबूर जो पंहिंजो राज ही कोन हलियो। पाण खां कंहिं पुछा बि कोन कई त भाई कहिड़ी दुनिया में वञणु चाहीं थो, केड़े मुल्क में तुझी विलादत थे, रंग तुझो केड़ो हुजे, कद बुत तोखे केड़ो खपे, उम्र तोखे केड़ी खपे, बोली तोखे केड़ी खपे। रब आई फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। बरकतन वाली जात अल्लाह जी जंहिंजे हथ में कायनात जी शहनशाहियत आहे, हर तरह जो पावर आहे, हर तरह जो इख्तियार आहे। व हुवा अला कुल्लि शैइन कदीर, वो अल्लाह हर शय ते कुदरत वालो आहे। अल्लज़ी खलकल मौत वल हयात, वो अल्लाह जंहिं मौत के भी पैदा कयो, वो अल्लाह जंहिं जिंदगी के भी पैदा कयो। असीं तनी बेवस आहियूं, असां आयासीं भी पंहिंजी मर्ज़ी सां कोन, ऐं वञणो भी पंहिंजी मर्ज़ी सां न आहे। पंहिंजी मर्ज़ी जी कोशिश कंदो तो पोइ शॉर्टकट दरवाज़ो सिधो जहन्नम वारे पासे आ, जंहिंखे खुदकशी चइबो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी मर्ज़ी सां लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, परखे आज़माए भला अमल करण वारा केर आहिनि, भरम रखण वारा केर आहिनि, वफ़ा करण वारा केर आहिनि, तोड़ निभाइण वारा केर आहिनि। व इब्राहिम अल्लज़ी वफ़ा, अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरा कुरान मजीद में खूबसूरत कया। मौसम के एतबार से, हालात के एतबार से, महीनन के एतबार से इब्राहिम अलैहिस्सलाम की जिंदगी तहां यकीनन तफसील से पढ़ी होंदी, बुद्धि होंदी। कदा सोचो तो इन कुरान मजीद के अंदर आहे छा? फजीलतूं पाण खोड़ ॿुधियूं आहिनि। कुरान मजीद पढ़ंदासीं अजुर मिलंदो, कुरान मजीद पढ़ंदासीं नेकिन में इजाफ़ो थींदो, गुनाहन जी माफ़ी थींदी, रब राज़ी थींदो, एक एक हर्फ ते नेकियूं मिलंदियूं। यकीनन दीन आहे, शरीयत आहे, ईमान आहे, पर कुरान मजीद जो एतिरो मक़सद ना है, मक़सद ना वॾो आहे। कुरान मजीद में दिलचस्प उनवान मौजूद आहे। कुरान मजीद हक़नि जी भी ॻाल्हि कई आहे, ऐं हक़ हिक साइड जा कोन हूंदा आहिनि, यकतरफ़ा कोन हूंदा आहिनि। हिकिड़े पासे जी ॻाल्हि शरीयत भी कोन कई आहे। असांजो मुआशरो हर कंहिंजी पंहिंजी पसंद हूंदी आहे, पसंद अपनी अपनी नसीब अपना अपना वाली ॻाल्हि। असां पोइ जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे दिल में ईंदो त शागिर्दनि जा हक़, पर घणे भाङे पंहिंजे मुआशरे में शागिर्दनि जा हक़ बयान ई कोन था थियनि। उस्तादनि जे हक़नि जी ॻाल्हि थींदी आहे, अवाम जा हक़ तफ़सील सां बयान थींदा आहिनि। हुकुमरान जा हक़, छा इस्लाम ख़ामोश आहे? इस्लाम हक़ बयान कोन कया आहिनि। अवाम जे हक़नि सां गॾोगॾु हुकुमरान जे हक़नि जी बि ॻाल्हि आहे, उस्ताद जे हक़नि जी ॻाल्हि आहे त शागिर्दनि जे हक़नि जी बि ॻाल्हि आहे। वालिदैन जा हक़ अल्लाह जो कुरान में बयान करे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करे विया, पंहिंजो मुआशरो बयान करे। जेको वालिद आहे उहो चवंदो उहो वालिदैन जा हक़, पर औलाद जा हक़ मुआशरो बयान करे पियो। उन अंदाज सां औलाद के हक़ मिलन पिया। मर्दन के हक़न जी ॻाल्हि, छा इस्लाम ख़ामोश आहे? औरतन जे हक़न जी ॻाल्हि कोन कई आहे इस्लाम। जेके मर्द हूंदा उहे उमूमन इन हवाले सां कोन सोचींदा हूंदा, पर अल्लाह जो कुरान तो बयान करे, कुर्बान वञो इन ही आयत जे हिसाब सां।
दुनिया जो केड़ो मजहब है जे मजहबी किताब के अंदर बुनियादी किताब के अंदर तफसील सा को बाब हुए, तफसील सा को उन्वान हुए औरतन के हकन के मुताबिक, ये अल्लाह जो कुरान थो जो कुरान मजीद जी बे नंबर ते वडी सूरत जो नालो ही है औरतों। इन आयत के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन यो तस्करो भी कयो, औरत का बगैर दुनिया जो तस्वर ना है, औरत का बगैर दीन जो तस्वर बना है। जुमला बई याद रखो। इन हवाले से गुफ्तगू कयूं था। रब तो फरमाए खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा, हिकड़ी जान मजा, पो वरी खलक़ मिनहा ज़ौजहा, उन्हें जी घरवारी। इता इंसान जी इब्तिदा ये मंशूर बुधाए तो इंसान मजा है। हुजे को नजरियो एक्सपायर थी चुको, हुजे का रिसर्च आई के अकुल जी दौड़ लगाई तो इंसान मजा को ने इंसान भोलड़न मां तरक्की करे इंसान थियो। अग में यह गाल हली इन्हें ये साइंस को कबूल न कयो। साइंस की बुनियादी आहे तो लेटेस्ट रिसर्च जी नई तहकीक अची थी वने, खोजना हकीकत ते पहुंचण का पो पुरानी शय एक्सपायर थी वनी दिया, उन्हें जी हिफाजत काने, जो फायदो कोंदो रहे। इस्लाम हर भेरे चे पियो तो ता इंसान आयो, ता इंसान मजा आयो, अशरफुल मखलूकात, आला खबर मखलूक केतरी आ, पान के को इल्म आ, पर उन्हें मजा चूंटे अल्लाह इंसान जात के, उन्हें में अल्लाह रब्बुल आलमीन जिन्स जो हिसाब रखे, मर्द औरत। हान दिसो अल्लाह जो कुरान औरत जा तस्करा कीदो करे, मनफी औरतन जा तस्करा, जे जो नजरियो खराब रहे, जे जो किरदार खराब रहे, अल्लाह जे कुरान उन किरदार के उन नजरियन के भी तफसील सा जिक्र कयो। मुस्बत किरदार वारियों, भले अखलाक वारियों, सुठे नजरिए वारियों, ईमान वारियों, कामयाब औरतों अल्लाह जो कुरान तो बयान करे। आदम अलैहिस्सलाम जो तस्करो थियो, घरवारी बीबी हव्वा अलैहिस्सलाम जो तस्करो थियो, कुरान मजीद में आयो, इन्हें आयत में आयो। इनके अलावा बेन सूरत में मौजूद है, इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा। अल्लाह रब्बुल आलमीन तस्करो क्यों करे। हाँ दिलचस्प उन्वान युवा जेडी में पान मुतालियो कयूं था, अल्लाह सही मर्दन जा तस्करा कया, उन्हनि जी कामयाबियन जा तस्करा कया, ऐं नाकाम मर्दन जे मुतलिक अल्लाह से तस्करो कयो। इन एतबार से ॾिसो आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबरन जो वालिद, इंसान ज़ात जी इब्तिदा, अबुल अंबिया, अबुल बशर ये लक़ब मिलिया। उनजी घरवारी जो तस्करो, वो भी मुस्बत किरदार, उहा भी भली एहतराम ए मकाम वारी। अल्लाह रब्बुल आलमीन नूह अलैहिस्सलाम जो तस्करो कयो कुरान मजीद में, नूह अलैहिस्सलाम जी मेहनत, नूह अलैहिस्सलाम जी खिदमत, उन्हें जा तस्करा, उन्हें जी दावत, उन्हें जी रिसालत। अल्लाह से नूह अलैहिस्सलाम जी घरवारी जो तस्करो कयो। नूह अलैहिस्सलाम पैगंबरा, घरवारी दावत के कबूल न कयो, घरवारी रिसालत जो इकरार कोन कयो, घरवारी मनफी रही, घरवारी ईमान कोन आंदो। अल्लाह रब्बुल आलमीन तस्करो कयो, बावजूद नूह अलैहिस्सलाम जी घरवारी होण जे नूह अलैहिस्सलाम जी घरवारी तबाह ऐं बर्बाद थी वई, उनजो ठिकाणो जहन्नम आहे। अल्लाह से लूत अलैहिस्सलाम जो तस्करो कयो कुरान मजीद, अल्लाह जो पैगंबर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उनजी घरवारी जो तस्करो कयो, उहा मुसलमान कौन थी आ, लूत अलैहिस्सलाम की दावत के कबूल न कई। अल्लाह रब्बुल आलमीन उन जो तस्करो कयो आहे ऐं तफसील सां तस्करा अचनि पिया। अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम अलैहिस्सलाम जो तस्करो कयो, वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला, इब्राहिम अलैहिस्सलाम जी वफा, इब्राहिम अलैहिस्सलाम जी कुर्बानियूं। वफा चवण जी बी हूंदी आहे, करण जी बी आहे, निभाइण ॾाढो ॾुखियो आहे। लक़ब से दोस्ती, अदा घाटो दोस्त, अदा वेझो आहे, ॾाढो करीबी आहे। हर वास्ते वारो दोस्त न हूंदो, पर दोस्तन में वरी दर्जा हूंदा, उहे सभु आज़माइशन सां आहिनि,
उहे सब निभाइण सा आहिनि। रब तो फरमाए वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला, इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह पंहिंजो खलील बणायो। इहो लक़ब इब्तिदा में कोन मिलियो आहे, शुरूआत में कोन मिलियो आहे। इन लक़ब जे पोयां कहाणियूं आहिनि, इन लक़ब जे पोयां कई आज़माइशूं आहिनि, इन लक़ब जे पोयां कुर्बानियूं आहिनि, इन लक़ब जे पोयां हिजरतूं आहिनि, इन लक़ब जे पोयां उहे शयूं बर्दाश्त करणी पियूं जेके ज़ाती तौर ते माण्हू बर्दाश्त करण जी पोज़ीशन में कोन हूंदो आहे। उहा सग कोन हूंदी आहे। वालिद जे हवाले सां मुखालफ़त बर्दाश्त थिए थी, पंहिंजनि जी मुखालफ़त बर्दाश्त थिए थी, अक्सरियत जी मुखालफ़त बर्दाश्त थिए थी, अकेलो थी करे बि निभाइणो आहे। बची जान आहे, उहा जान बि क़ुर्बान आहे। वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला, माण्हुनि खे चए अल्लाह औलाद थो ॾे, माण्हुनि सां विढ़े पियो, माण्हुनि खे दावत ॾे पियो, माण्हुनि खे सम्झाए पियो त ॿिए कंहिंखे न पुकारियो। औलाद ॾियण वारो अल्लाह रब्बुल आलमीन आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी पंहिंजी मशीयत आहे। पर इब्राहिम अलैहिस्सलाम खे औलाद न आहे। मोहबतूं आज़माइशनि सां, मोहबतूं इम्तिहान सां, ऐं इम्तिहान बि के सवला आसान हिकिड़े ॾींहं जा, हिकिड़ी दावत जा इम्तिहान, हिकिड़े 4 कलाक जे सफ़र जा इम्तिहान, भली गाॾी जा इम्तिहान। ही इम्तिहान ही निराला आहिनि जेके अल्लाह क़ुरान मजीद में बयान कया। इब्राहिम अलैहिस्सलाम जो तज़किरो ॿुधोसीं। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में 2 औरतुनि जो बि किरदार आहे। अल्लाह जो क़ुरान तो बयान करे न। इस्माइल अलैहिस्सलाम जी वालदा, इसहाक़ अलैहिस्सलाम जी वालदा, उहे मोहबतूं, उहा वफ़ा, उहो निभाइण ये सवला इम्तिहान है। बुनियादी तौर ते कुछ मामलात में माण्हू चवंदा आहिनि औरतूं कमज़ोर आहिनि। अल्लाह जे क़ुरान उन जी बहादुरी बि ज़िक्र कई आहे, उन जी मज़बूती बि ज़िक्र कई आहे। फितरी एतबार सां कुछ मामलात में औरत कमज़ोर आहे, जेको अल्लाह रब्बुल आलमीन फितरत रखी आहे, हिन में कोई शक कोन्हे। पर अल्लाह जे क़ुरान जेके औरत इम्तिहान पास कया, इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी, सिक पिन जो पुट मिले, कुराड़प में मिले, ताना महना बर्दाश्त कया, अल्लाह रब्बुल आलमीन वो पुट दे पंहिंजे आज़माइशिया चे ते इनके पंहिंजे मुल्क में बि न, इनके त हाणे वठी अचो किथे भलो महल तयार थियो पियो आहे, 30-40 खन नौकर आहिनि, भलियूं सहूलतूं लॻियूं पियो आहिनि। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम ॿुधई पियो वञे न, रब पहिरीं पियो ॿुधाए त इलाइक़ो वीरान, आबादी कान्हे का। अल्लाह के इहो वीरान तरीन इलाइक़ो आबाद करणो आहे, पर अहिड़ो आबाद न, बल्कि काइनात जे अंदर अहिड़ो आबाद करणो आहे जहिड़ो ॿियो को इलाइक़ो आबाद न हुजे। पर आणे किथां पियो, ॿिए मुल्क मां इब्राहिम अलैहिस्सलाम, उन जो मासूम पुट ऐं घरवारी, अहिड़ा बि इम्तिहान हिन काइनात ॾिठा। इहे तज़किरा कंहिं आखाणी मां, कंहिं डाइजेस्ट मां, इख़बार जे कंहिं टुकड़े मां, नामालूम कंहिं माण्हू मझां कोन मिलिया आहिनि। हीउ अल्लाह जो क़ुरान थो वाक़िया बयान करे। हीउ किस्सा हुनजा, उन औरत निभायो। इस्माइल अलैहिस्सलाम जो उहो तड़पण, उहा उञ, थोरो मंज़र असांजे ज़हन में ईंदो, एहसास पाण महसूस करे सघूं था। पंहिंजे औलाद जे मुतलिक़ सोचूं त अहिड़ा इम्तिहान के थींदा आहिनि, अहिड़ी तकलीफ़। पर इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो हुकुम आहे। उन आज़माइशन जे अंदर बि अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम अलैहिस्सलाम जा तज़किरा कया, इब्राहिम अलैहिस्सलाम जो साथ ॾियण वारनि उन घर वारनि जा तज़किरा क़ुरान मजीद में कया। मूसा अलैहिस्सलाम जो किस्सो पाण पढ़ियो क़ुरान मजीद में, सभिनी खां वधीक तफ़सीली कंहिं पैगंबर जो किस्सो आहे तो मूसा अलैहिस्सलाम। ऐं क़ुरान मजीद में सभिनी खां तफ़सीली कंहिं क़ौम जो तज़किरो आहे, जंहिं क़ौम जे उरूज जो बि तज़किरो आहे, उन क़ौम जी तबाही जो बि तज़किरो आहे। उहा हिकिड़ी क़ौम आहे बनी इसराइल, ऐं उन में खोड़ सारा पैगंबर आया। मूसा अलैहिस्सलाम बि इन क़ौम जो पैगंबर। इन वाक़े जे अंदर बि कमाल जो पैगाम आहे। हैरान रहिजी वञो अल्लाह जे इन क़ुरान जे बयान। मूसा अलैहिस्सलाम जी ज़िंदगी आम ऐलान है तो बनी इसराइल के अंदर को पुट न पैदा थे,
पर जे पैदा थियो तो जिंदा न बचे। अल्लाह जो कुरान हिकड़ी औरत जे उन दिल जी मजबूती जेका अल्लाह जे तरफां थी, ये अल्लाह जो कुरान हुए आयतूं मौजूद है। अल्लाह जो पैगाम ॾिसो, एतरी दिल बर्दाश्त करे विधी मासूम बच्चे के बंद करे ऐं शाख में नहर में उतां रवानो कयो वञे। ही माउ जी दिल बर्दाश्त कंदी? बर्दाश्त जोगी ॻाल्हि आहे? अल्लाह जो कुरान थो चए त हिकिड़ी माउ बर्दाश्त करे थी। अल्लाह रब्बुल आलमीन पोइ इन्हनि इम्तिहाननि जे बदिले में छा थो करे? जेको माण्हू कंहिंसां निभाए त वापसी छा आहे? हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान छा आहे? अल्लाह जी सिफ़त आहे शाकिर। क़द्र छा थींदो आहे? क़द्रदान अल्लाह कीअं आहे? मुंहिंजा दोस्तो, एतरी मोहब्बत पाण पंहिंजे पाण सां बि कोन था कयूं जेतिरी अल्लाह रब्बुल आलमीन सां तव्हां सां थो करे। रिज़्क़ अल्लाह बंदि कोन पियो करे। पाण गुमनाम ज़िंदगी पिया गुज़ारियूं, दीन खां दूर ज़िंदगी पिया गुज़ारियूं, अल्लाह खे नाराज़ पिया कयूं, नाशुक्री कयूं पिया। अल्लाह वरी बि मौक़ो ॾे पियो, वरी बि चांस आहे, वरी बि मोहलत आहे। इन खां वधीक का मोहलत हूंदी जो असां सुतासीं, आराम कयोसीं, वरी असांजी अखि खुली पई, या वरी ज़िंदगी मिली वई, वरी चांस मौक़ो मिली वियो, असांखे मोहलत मिली वई। ही मूसा अलैहिस्सलाम जी वालदा एॾी वॾी बर्दाश्त करे वई ऐं अल्लाह रब्बुल आलमीन को ज़ाया कोन थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन क़द्रदान, अल्लाह बंदोबस्त पियो करे त इन मासूम मूसा अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त ॿाहिरि कोन कराइणी आहे। अल्लाह त बेपरवाह आहे, ॿाहिरि बि हिफ़ाज़त कराए न। अल्लाह वाक़ियो कीअं पियो बयान करे? कुर्बान वञो क़ुरान मजीद जे अंदाज़ मां, उन जी हिफ़ाज़त जो बंदोबस्त अल्लाह उन ज़ालिम जे घर में पियो करे, ज़ालिम जे हथनि में पियो करे। जेको ॿियनि खे पियो ॻोल्हे, जंहिंजी तलाश ॿिए पासे आहे, अल्लाह उनखे पहुचाए पियो हिन जे महल में। अल्लाह चाहे हा त फ़िरौन खे हिकिड़े लम्हे में ख़त्म करे छॾे। कुन फयकुन, मोहलत, डर, कहानी अॻिते वधे, आज़माइश अॻिते हले, ताक़त आहे, पावर आहे, इख्तियार आहे। फ़िरौन गुमराह इख्तियार जे करे थियो न, ग़रीब तो कोन हो न, मेहनत मज़दूरी में फाथो तो को गुमराह कोन थियो न। इन पावर जे करे, ताक़त जे करे, फ़क़ाल अना रब्बुकुमुल आला जी दावा थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन उन महल में पकड़ करे, अल्लाह रब्बुल आलमीन अञा मामलो अॻिते पियो हले। वालदा के वरी इन पुट सां मुलाक़ात कराइणी आहे, अल्लाह बंदोबस्त थो करे। वरी वालदा सां मोहब्बत, वरी वालदा जी मुलाक़ात, वरी उहा उल्फत। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन मूसा अलैहिस्सलाम जे इन पूरे वाक़े जे अंदरि जेका बि मुंहिंजी ज़िंदगी आहे, उनमें काफ़ी सारियुनि औरतनि जो तज़किरो कयो आहे। होॾां ॿाहिरि मूसा अलैहिस्सलाम जी वालदा ऐं हिते फ़िरौन जे घर जे अंदर अल्लाह बंदोबस्त कहिड़ो पियो करे? फ़िरौन जी घर वारी मोमिना। ही के शयूं सम्झण बयान करण खां अॻिते जूं ॻाल्हियूं आहिनि, महसूस करण जूं शयूं आहिनि। फ़िरौन जेको ॿियनि जो क़त्ल आम पियो करे, उन जे घर वारी मोमिना, अल्लाह साईं क़ुरान मजीद में वाक़ियो पियो ज़िक्र करे। अल्लाह रब्बुल आलमीन उन औरत जो शान, उन जो मकाम अल्लाह से कुरान मजीद में पियो चए। ऐं कहिड़े अंदाज़ में? अल्लाह से नालो कोन पियो वठे। अल्लाह चए थो त फ़िरौन जी घरवारी, जंहिं महसूस करण वारो, सम्झण वारो हैरान थी वञे त फ़िरौन जी घरवारी ऐं उहा मोमिना। मूसा अलैहिस्सलाम जी परवरिश, मूसा अलैहिस्सलाम जी संभाल, इहो मूसा अलैहिस्सलाम वॾो थियो। हिकिड़ा ॿ माण्हू विढ़नि पिया, हिकिड़ो बनी इसराइल क़ौम जो आहे, ॿियो फ़िरौनी क़ौम जो आहे। इहो क़ुरान मजीद जो वाक़ियो। मूसा अलैहिस्सलाम छॾाए पियो। बनी इसराइल वारो ज़बान जो तेज़ आहे। छॾाईंदे छॾाईंदे फ़िरौनी जेको माण्हू हुयो, फ़िरौन जी क़ौम वारो हो,
उनके मुक लगी हुई मूसा अलैहिस्सलाम मुक मूसा अलैहिस्सलाम को जानी वाणी इन अंदाज सां कोन हई थी मरी वजे पर अल्लाह जा पंहिंजा फैसला अल्लाह बंदोबस्त कहिड़ो पियो करे त हाणे इन मूसा अलैहिस्सलाम खे पहुचाइणो आहे शुएब अलैहिस्सलाम वारे इलाइक़े में वाक़ियो कहाणी ईअं हलंदी आहे हाणे मूसा अलैहिस्सलाम जो रिश्तो पियो थिए केॾां शुएब अलैहिस्सलाम वारे पासे फिरौनी मरियो बठोटां थी वई भॼ डुक थी वई बनी इसराइल जे माण्हू ऐं फिरौनी माण्हू खे मारे छॾियो हेॾी ताक़त हेॾो पावर मूसा अलैहिस्सलाम खे कंहिं वञी राज़ जी ॻाल्हि ॿुधाई त कम घणो थी वियो आहे मामला वधी विया आहिनि हाणे तोखे कोन छॾिया तो माण्हू मारे छॾियो आहे अल्लाह जा पंहिंजा निराला फैसला मूसा अलैहिस्सलाम इलाइक़ो छॾे हलियो उहो मुल्क छॾे हलियो मुसाफ़िर माण्हू घर बि कोन्हे को कंहिं रस्ते ते किथे मुसाफ़िर माण्हू पाणी जी तलाश में छांव जी तलाश में हिकु खूह जे पासे में वेठो आहे माण्हू आया लाइनूं लॻियूं पियूं आहिनि पाणी भरण जी वठोटां लॻी पई आहे हिकिड़ियूं ॿ छोकिरियूं बि बीठियूं आहिनि पाणी भरण जे हवाले सां निज़ाम उहो आहे त ही कमज़ोर आहिनि ही लाचार आहिनि ही ग़रीब मिसकीन आहिनि हिननि सां को गॾु मर्द कोन्हे को ही जॾहिं सभु माण्हू पाणी भरे वञनि मूसा अलैहिस्सलाम ॾिसे वेठो त थिए छा पियो ही दुनिया हले कीअं पई इंसान निज़ाम ही छा आहे सिस्टम मूसा अलैहिस्सलाम ख़ैर खाई कई मूसा अलैहिस्सलाम भलाई कई ऐं उन्हनि जो उहो पाणी पाण भरे मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे ॾेई छॾियो हिननि वञी पंहिंजे वालिद सां ॻाल्हि कई त अहिड़े क़िस्म जो नेक मर्द अहिड़े क़िस्म जो नेक माण्हू ऐं तव्हांखे बाबा ॻोल्हा हुई त को मुलाज़िम हुजे जेको नेक बि हुजे अख़लाक वारो बि हुजे ताक़त वारो बि हुजे कमज़ोर न हुजे बीमार न हुजे छो जो मुलाज़िम माण्हू आहे कमकार आहिनि हाणे उन जे हवाले सां हिकिड़ो माण्हू असां ॾिठो आहे ख़ैर खाई उन कई आहे ऐं हीउ मामिलो ईअं आहे उतां मुलाक़ात थिए थी मूसा अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जे अंदरि उनजी घर वारनि जो तज़किरो उन्हनि उहो साथ निभायो अल्लाह जे क़ुरान बयान मूसा अलैहिस्सलाम जी वालदा जो तज़किरो अल्लाह जे क़ुरान बयान कयो मूसा अलैहिस्सलाम जी परवरिश जे एतबार सां फिरौन जी घरवारी जो तज़किरो इहे मुस्बत तज़किरा हुया इहे ईमान वारनि औरतुनि जा तज़किरा हुया जेके अल्लाह साईं क़ुरान मजीद में बार बार ज़िक्र कया असां ई तव्हां जे लाइ पैगाम हर इंसान जे लाइ पैगाम ॻाल्हि हिते त कोन थी बीहे न वाक़ियो ॿुधो अथव सुलेमान अलैहिस्सलाम जो ये वाक़िया हुए जेके पाण खे यादि आहिनि सिर्फ़ हिकिड़े पहलू ते ॻाल्हि ज़िक्र करणी आहे उन कहाणी जे अंदरि बि हिकिड़ी औरत जो तज़किरो आहे बादशाह हुई पावर वारी हुई राज भाग वारी हुई हुकूमत वारी हुई सल्तनत वारी हुई अल्लाह रब्बुल आलमीन उन्हें जो भी तज़किरो कयो ऐं उहा पंहिंजी सल्तनत के छॾे पंहिंजे पावर के छॾे सुलेमान अलैहिस्सलाम वटि पेश थिए ईमान आणे तो तज़किरा अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में कया औरतुनि जे लाइ पैगाम मर्दनि जे लाइ पैगाम नंढनि ॿारनि जे लाइ बि पैगाम अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े अंदाज़ में उहे तज़किरा कया हिकिड़ी सूरत जो नालो अल्लाह रब्बुल आलमीन कसस रखियो कसस माना छा किस्सा वाक़िया कुरान मजीद जी सूरत जो नालो ही अल्लाह रब्बुल आलमीन किस्सा रखी छॾियो अल्लाह साईं कुरान मजीद में मिसाल भी ज़िक्र कया रब साईं एतिरे ताईं फरमायो इन्नल्लाह ला यस्तही अन यज़रिब मसलन मा बऊज़तन फमा फौक़हा रब साईं माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ माण्हुनि जी हिदायत जे लाइ रब साईं फरमाए जेकॾहिं मच्छर जो मिसाल ॾियां त बि अल्लाह साईं हया महसूस न कंदो अल्लाह रब्बुल आलमीन उहे भी मिसाल दी ऐं हिकिड़ी सूरत जो नालो अल्लाह रब्बुल आलमीन कीड़ियूं रखी छॾियो कीड़ियूं नमल उन जे अंदरि सुलेमान अलैहिस्सलाम ऐं उन औरत जो किस्सो आहे उहो तज़किरो आहे अॻिते अचूं था यूसुफ अलैहिस्सलाम रब फरमायो अहसनुल क़सस बेहतरीन किस्सो पूरी सूरत जो नालो यूसुफ इन जे अंदरि मनफी किरदार गलत किरदार पैगाम नौजवाननि जे लाइ आहे अॼुकल्ह जे फितने जे दौर जे एतबार सां आहे
जॾहिं अल्लाह सही हज़ारे साल अॻिमें वारे उम्मतनि जा वाक़िया 1000 साल बाद में अचण वारी उम्मत जे लाइ क़यामत ताईं जे लाइ पैगाम ॾेई छॾियो। इहे सूरतूं पाण ॿुधियूं, इहे सूरतूं पाण पढ़ियूं, इहे सूरतूं पाण सिखियूं। इन जे अंदरि पैगाम छा आहे? उन औरत जो किस्सो जंहिंजो मनफ़ी किरदार हो। इहा कहाणी बि ॾाढी दिलि सिर्फ़ इशारा ॿुधाईंदो पियो आहे, बाक़ी सभई तफ़सील सां वाक़िया मुख़्तलिफ़ मौक़नि ते पाण ज़िंदगी में पढ़ी ॿुधी चुका आहियूं। अल्लाह साईं चाहे त शुरूआत में यूसुफ अलैहिस्सलाम के वाली मिस्र बणाए छॾे। अल्लाह त बेपरवाह आहे न, अल्लाह खे वोटनि जी ज़रूरत कोन्हे न, नोटनि जी। ॿिया के शॉर्टकट तरीक़ा? अल्लाह रब्बुल आलमीन जो पंहिंजो निज़ाम आहे, अल्लाह जी कुदरत आहे, अल्लाह जी हिकमत आहे, अल्लाह अल हकीम आहे। हिकमत फ़ैसिलो कहिड़ो कहिड़े वक़्त ते। हाणे ओ यूसुफ अलैहिस्सलाम वालिद जी जुदाई, पंहिंजा परावा थी विया, वालिद जो विछोड़ो, भान बेवफ़ाई कई। कंहिंखे मिड़ई ख़्यालु आयो त न वरी क़त्ल न कयो, शहीद न कयोसि। घणा माण्हू हूंदा न, पोइ किथे दिलि में थोरो ज़मीर जी ॻाल्हि मिड़ई को अहसास त कंहिं चयो त हाणे भाउ त आहे न, रत त वरियो न दागी ते, उहा ॻाल्हि त वरी न वापसि चयूं त न इनखे ईअं शहीद न कयो। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन वालिद खां विछोड़ो कराए पहुचाए किथे थो? खूह में पहुचाए। अल्लाह खूह में थो, खूह मां पहुचाए काफ़िले सां थो, काफ़िले खां मिली महल ताईं पहुचाए थो, पावर ताईं पहुचाई, पावर जे वेझो पहुची महल में रही अल्लाह रब्बुल आलमीन वरी उहो मामलो कहाणी रुखी बि इख्तियार करे। यूसुफ अलैहिस्सलाम जो वक़्त अहिड़ो आयो, आज़माइश अहिड़ी, इम्तिहान अहिड़ो जो हिकु औरत जेका मनफ़ी हुई। पैगाम चाहे तो नौजवानो पंहिंजे पाण खे संभालियो। मुआशरे जे अंदरि फितननि जे दौर में इहे वाक़िया असांजे लाइ आहिनि, पाण सभिनी जे लाइ। यूसुफ अलैहिस्सलाम जेल क़बूल करे, जेल में रुगो ॾोहारी कोन वेंदा आहिनि। जेल में वञण जो मक़सदु, जेल ताईं पहुचण जो मक़सदु सिर्फ़ इहो कोन्हे त ॾोहारी, पूरी ज़िंदगी भरी पई आहे। तव्हां तारीख़ खणो, हालात हाज़िरा खां मीदे माज़ी जा किसा खणो, जेल में सिर्फ़ ॾोहारी न। यूसुफ अलैहिस्सलाम हलियो, अल्लाह पैगाम छा ॾिनो त मनफ़ी रवैया छॾियो, मनफ़ी किरदार छॾियो। ईमान जी सलामती, ईमान जी दौलत इहा संभालण ॾाढी ॾुखी आहे। दुनिया जे अंदरि असांजी कोशिश हूंदी आहे त ॿियनि ते कंट्रोल करणु, पर ॾुखियो कमु कहिड़ो आहे ऐं असल कामयाबी वारो कमु कहिड़ो आहे? पंहिंजे पाण ते कंट्रोल करणु। ॾुखियो कमु इहो आहे। प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा हिकिड़ी नंढड़ी हदीस जे अंदरि वॾो पैगाम ॾेई आहे, जेको 10 साल वारी उमिरि जे नौजवान जे लाइ आहे, वॾे जे लाइ आहे, पढ़ियल जे लाइ आहे, जेको चए थो त आऊं पढ़ियल न आहियां, उन जे लाइ बि पैगाम आहे। सवलनि लफ़्ज़नि में आसान फार्मूलो, लैस शदीद बिसरा इन्नमा शदीदुल लज़ी यमलिकु नफ्सहु इंदल ग़ज़ब। मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो, पावर वारो माण्हू, ताक़त वारो माण्हू, इख्तियार वारो माण्हू, ॿिए खे मल मारे वञे, ॿिए खे किराए वञे, ॿिए खे हाराए वञे, फरमाई इहो असल ताक़त वारो माण्हू कोन्हे। केरु आहे? इन्नमा शदीदुल लज़ी यमलिकु नफ्सहु, पावर वारो, शदीद ताक़त वारो माण्हू उहो आहे। यमलिकु नफ्सहु इंदल ग़ज़ब, कावड़ जे महल पंहिंजे पाण ते कंट्रोल करे वियो, इहो कामयाब, इहो ताक़त वारो आहे, इहो बहादुरी वारो आहे। असांजे मुआशरे जे अंदरि काफ़ी हद ताईं जेका शइ ॾिठी वई आहे, हर तबके जे अंदरि उहा इहा आहे त सही